नाज़रीन सकरन वेझो फायरिंग के वाक़े में 4 ॼणा मारिजी विया ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। मारिजी वियलनि जे वारसनि लाश क़ौमी इशारा ते रखी धरणो हयो आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ लाइन ते मौजूद आहे मंज़ूर बुगियो। जी मंज़ूर, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी सकरन जे वेझो माड़ी जलबाणी थाने जे हद में माड़ी जलबाणी वारे ॻोठ में जेको वाक़ियो पेश आयो आहे फायरिंग जो, जंहिंजे नतीजे में जेके आहिनि 4 ॼणा उहे मारिजी विया आहिनि ऐं 3 ॼणा जेके ज़ख़्मी थिया आहिनि। मारिजी वियलनि में जेको अकन जलबाणी शामिल आहे, मेहार ऐं हुन सां गॾोगॾु सजावल ऐं किरड़ जलबाणी जेके आहिनि उहे शामिल आहिनि। इन वक़्तु जेके ज़ख़्मी ऐं फोती आहिनि उन्हनि खे सकरन जी अस्पताल में आंदो वियो हो, जितां वारसनि पारां जेके फोती थी विया आहिनि उनखे या लाश खणी क़ौमी इशारा ते रखी धरणो वियो आहे। धरणे जे सबबि जेके ट्रैफ़िक आहे उहा मुअतल थी वई आहे ऐं वारसनि जो मुतालबो आहे त जेके असांजा माण्हू मारिजी विया आहिनि उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। जी मंज़ूर, अवां जी महिरबानी।